समय पड़ता वही लास्ट लाडो उनखां पोइ लाल साईं खां चादर घुरबी भला साहिब पहुतो आरती थींदी वरी उनखां अॻियां बि कार्यक्रम आहे अब हिन पासे मूवी भी निकरंदी लाल साईं रे मथो ढके करे मथे ते मटकी रखो मथे ते रहो हां बिल्कुल भाई चवंदा आहिनि जंहिंजे मथे ते मटकी ईंदी भागन वारी तंहिं लाइ थींदी चवंदा आहिनि जेको पोखे हुन गागन में कणो मुंहिंजो झूलण ते खेॾी जो घणे खां घणो त अचो मिली करे एक देवी को 10 पावे पर बीच का होता कौन पावे केरी हरी तन खेड़ी थे तो पुटिया ओ जा सजन बेली झूला ते का झूलाई आसू की लाल तो दर्ज तेने दिया जाई दखड़ी मते की मते ने कुटमा जदी घड़ी मते मते ने कुटमा तेरी बात कदी मत भाव तेरी बात कदी Yeah.